नाज़रीन, अज 3 मई जो ॾिहाड़ो आहे। हर साल 3 मई ते दुनिया में वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे मल्हायो वेंदो आहे, पर हिन साल इहो ॾींहुं अहिड़े वक़्तु अची रहियो आहे जॾहिं आलमी सतह ते सहाफ़त खे संगीन ख़तरनि खे मुंहुं ॾियणो पियो आहे। रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स जी 2026 वारी रिपोर्ट हिकु वाज़े वार्निंग ॾिए थी त दुनिया में प्रेस जी आज़ादी तेज़ी सां ज़वाल जो शिकार थी रही आहे। RSF जी 5वीं आलमी इंडेक्स मूजिबि दुनिया में सहाफ़त लाइ हालतूं तेज़ी सां ख़राब थी रहियूं आहिनि। 180 मुल्कनि मां लॻभॻि 100 मुल्कनि में प्रेस जी आज़ादी आॾो संजीदा रुकावटूं वधी वयूं आहिनि। रिपोर्ट चवे थी त सहाफ़त ते सियासी दबाव मुसलसल वधी रहियो आहे ऐं हुकूमती मुदाख़लत आम थी रही आहे। उन सां गॾु केतिरनि मुल्कनि में आमराना रवैया वधीक मज़बूत थींदे नज़र अची रहिया आहिनि। मीडिया जो मुआशी ढांचो बि कमज़ोर थी रहियो आहे, जंहिं सबबि आज़ाद सहाफ़त खे वॾनि ख़तरनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। RSF हिन सूरताल खे अलार्मिंग करार ॾिनो आहे, जंहिंजो मतिलबु आहे त आलमी सतह ते सहाफ़त ख़तरे वारे मोड़ ते बीठल आहे। रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स तंज़ीम मूजिबि अफ्रीका में सहाफ़ियुनि ते दबाव ऐं गिरफ़्तारियूं वधी रहियूं आहिनि, जॾहिं त एरिटेरिया जहिड़नि मुल्कनि में बिना ट्रायल जे सज़ाऊं ॾेई क़ैद रखणु आम आहे। नाइजेरिया ऐं माली में फ़ौजी हुकूमतूं मीडिया ते पाबंदियूं सख़्त करे रहियूं आहिनि। विच ओभर ऐं उत्तर अफ्रीका खे सभ खां ख़तरनाक इलाइक़ो करार ॾिनो वियो आहे, जिते गज़ा में जंग दौरान 220 खां वधीक सहाफ़ी मारिजी चुका आहिनि। ईरान अमेरिका जंग दौरान बि प्रेस जी आज़ादी खे रोकण जूं कोशिशूं जारी आहिनि। रूस यूक्रेन जंग जी रिपोर्टिंग दौरान बि केतिरा ई सहाफ़ी मारिजी चुका आहिनि। यूरोप में प्रेस जी आज़ादी बज़ाहिर अॻिते वधी रही आहे, पर हक़ीक़त में तस्वीर परेशान कंदड़ आहे। यूरोपी इतिहाद तरफ़ां मीडिया आज़ादी बाबति नओं कानून लागू थियो आहे, पर उन ते मुकमल अमल अञा बि हिकु वॾो मसइलो आहे। एस्टोनिया में प्रेस जी आज़ादी जे हवाले सां पंहिंजी अॻूणी बहितर पोज़ीशन तां हेठि अची वियो आहे। ओभर यूरोप में सूरताल वधीक ॻणती जोगी आहे, जिते बेलारूस, अज़रबैजान, रूस, तुर्कमानिस्तान जहिड़नि मुल्कनि में क़ानूनी आज़ादी इंतहाई महदूद आहे। अमेरिका में बि प्रेस जी आज़ादी हाणे मुकमल महफ़ूज़ न रही आहे। प्रेस जी आज़ादी जे हवाले सां अमेरिका जी दर्जाबंदी हेठि अची वई आहे, जॾहिं अर्जेंटाइना ऐं एल्सवाडोर में बि सहाफ़ियुनि ते दबाव वधी रहियो आहे। कुझु अॻवाननि जी पॉलिसियुनि जहिड़ोक अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप, अर्जेंटाइना जे सदर जेवियर मेलिए, एल्सवाडोर जे सदर नायब बिकले ते मीडिया आज़ादी बाबति सख़्त तनक़ीद कई पई वञे। पाकिस्तान में इलेक्ट्रॉनिक ॾोहनि खां बचाव वारो पीका एक्ट सहाफ़ियुनि लाइ हिकु वॾो क़ानूनी चैलेंज बणिजी वियो आहे। सहाफ़ियुनि ख़िलाफ़ केसनि में तेज़ी सां वाध थी रही आहे। ख़ासि करे सोशल मीडिया ते पोस्ट कयल मवाद खे बुनियाद बणाए कार्रवायूं वधी वयूं आहिनि। कानून ते अमल दरामद बाबति बि केतिरा ई सवाल उथिया आहिनि। ताज़ो कुझु केसनि में जहिड़ोक फ़खरुर रहमान जी गिरफ़्तारी ख़दशनि खे अञा वधीक वधायो आहे। रिपोर्ट मूजिबि मसइलो रुगो सियासत ताईं महदूद न आहे, पर मैशियत बि वॾो सबबु बणिजी रही आहे। केतिरनि मीडियाई इदारनि ऐं उन्हनि इदारनि में कमु कंदड़ मुलाज़िमनि खे माली बहरान वारे चैलेंज खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इदारनि मां सहाफ़ियुनि जूं जबरी छांटियूं ऐं वधंदड़ बेरोज़गारी वारा चैलेंज आज़ाद सहाफ़त लाइ ख़तरनि ऐं दबाव जो सबबु बणिजी रहिया आहिनि। इन करे आज़ाद सहाफ़त वधीक दबाव हेठि अची रही आहे ऐं उन जे कमु करण जी सलाहियत कमज़ोर थी रही आहे। 2026 जी रिपोर्ट वाज़े करे थी त प्रेस आज़ादी सिर्फ़ आमराननि मुल्कनि में न, पर तरक़ी याफ़्ता दुनिया में बि दबाव हेठि आहे। सहाफ़ियुनि लाइ ख़तरा तेज़ी सां वधी रहिया आहिनि। क़ानूनी, सियासी ऐं मुआशी टिन्ही महाज़नि ते बहरान आहे। 3 मई जो ॾींहुं रुगो जशन न, पर हिकु यादि ॾियारींदड़ ॾींहुं आहे त सहाफ़त खे बचाइण लाइ आलमी सतह ते संजीदा ऐं गयल क़दम खणणु ज़रूरी थी चुका आहिनि, छो त आज़ाद सहाफ़त खां सवाइ जमहूरियत जो वजूद बि ख़तरे में पइजी सघे थो।